الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واللاتي يأتين الفاحشة من نسائكم فاستشهدوا عليهن أربعة منكم فإن شهدوا فامسكوهن في البيوت حتى يتوفاهن الموت أو يجعل الله لهن سبيلا واللذان يأتيانها منكم فآذوهما فإن تابا وأصلحا فأعرضوا عنهما إن الله كان توابا رحيما اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وصحبه وبارك وسلم مدد معلوم لك دائما أبدا मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल ने करोड़नि जी तादाद में करम नवाज़ी जे रब्बे करीम असां तव्हांखे सुबुह सवेर पंहिंजे अज़ीम दरगाह जी हाज़िरी नसीब फरमाए। अल्लाह ताला मथे जेके बि रसा हुया उन्हनि जा हक़ ऐं जेको यतीम औरतुनि जे मथां ज़ुल्म कंदा और उनजो तज़किरो फरमायो। हितां अल्लाह ताला फरमाए थो वल्लाती यतीनल फाहिशत मिन निसाइकुम, उहे औरतूं जेके कन बेहयाई तव्हांजे औरतुनि मां फस्तशहिदू अलैहिन अर्बअत मिनकुम, पोइ तव्हां शाहिद बणायो इन्हनि जे मथां 4 मर्दनि मां। का औरत या को मर्द बेहयाई करे थो यानी ज़िना करे थो त उनजे मथां शरीयत चवे थी त 4 शाहिद उनजे मथां तव्हां पेश कयो। इन जे करे इहो कंहिंजी इज़त आफ़त जो मसइलो आहे। ईअं न हुजे त जेको माण्हू उथे ज़िद साड़ बहस में असद में ॿिए जे मथां जल्दी इल्ज़ाम तराशी करे छॾे, जंहिंजे नाले वणे जेको कुझु वणे पियो चवे। तंहिंजे करे शरीयत चवे थी इज़त आफ़त जो मसइलो आहे त तव्हां जेकॾहिं ॾिसो था कंहिं मर्द औरत खे त 4 शाहिद तव्हां पाण पेश कयो। 4 माण्हू ॾिसनि अखियुनि सां, उहे माण्हू जेके आदिल हुजनि, जंहिंजी गवाही मोतबर आहे, उहे 4 मर्द हुजनि। बाक़ी जेके आम मामलात आहिनि, निकाह ऐं ॿिया मामला, उन में 2 शाहिदनि जी ज़रूरत आहे। हिते 4 शाहिद हुजनि, 4 मर्द हुजनि, औरतुनि जी शाहिदी मोतबर न आहे। 4 मर्द हुजनि ऐं 4 आदिल हुजनि, जे कूड़ा वग़ैरह न हुजनि, त अहिड़ा शाहिद पेश कयो। 4 छला इन जे करे त 2 आहिनि, 2 हुनजे तरफ़ां 2 हुनजे तरफ़ां 4 थी विया। ऐं मसइलो बि नाज़ुक आहे, तंहिंजे करे मोतबर शाहिदी हुजे। जेकॾहिं 4 शाहिद पेश करे न सघियो आहे, हिकु शाहिद आहे या पाण चवे थो त हाणे इहो माण्हू तोहमत वारो आहे, इन खे इल्ज़ाम ऐं तोहमत जी सज़ा हद लॻंदी जेका सिकुड़ आहे। त 4 शाहिद जॾहिं शाहिदी ॾियनि, फ़ाइन शहीदू 4 शाहिदी ॾियनि, बाबा फलाणे जे मर्द या औरत जेको बुरो फेल कयो असां ॾिठो आहे अखियुनि सां, त हाणे इन मर्द औरत खे फामसिकूहुन फिल बुयूत, रोके रखो पंहिंजनि घरनि में, हत्ता यतवफ़ाहुनल मौत औ यजअल अल्लाहु लहुन सबीला, या त इन्हनि जे मथां मौत अचे या अल्लाह इन्हनि जे लाइ ॿियो को रस्तो खोले। हीअ आयत शुरू में हुकुम हुयो त भई जेको करे उनखे तव्हां आर कयो ऐं मलामत कयो ऐं थुक जो कुझु हल्की सल्की मार उनखे इस्लामी कानून वारा ॾेई करे उनखे घर में बंदि कनि जेसीं ताईं मौत न अचे। पर सूरे नूर में वरी आयतूं अल्लाह रब्बे ज़ुल जलाल बाद में नाज़िल कयूं, अज़ानियतु वज़ानी फ़ज्लिदू कुल्ल वाहिद मिनहुमा 100 जल्द। जेको गैर शादीशुदा आहे, मर्द या औरत उहे ज़िना कनि था, त उनखे इस्लामी कानून जे मुताबिक़ 100 कोड़ा लॻंदा। जज कानून खे 100 कोड़ा हणंदो। पर अशेख़ व शेख़त इज़ा ज़नया फ़रजुमूहुमा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हदीस बि आहे त अल बिक्र जिल्द व सहीब,
लिरज में जेको बाक़िरा आहे गैर शादीशुदा आहे उन जे लाइ कोड़ा आहिनि। जेकॾहिं शादीशुदा ज़िना करे त उनजे लाइ इहा संसार करे मारियो, यानी उनखे पथर हणी करे पिया मारियो, जेसिताईं मरे न तेसिताईं पिया पथर हणो। पर ज़रूरी आहे शाहिद हुजनि ऐं इस्लामी क़वानीन हुजनि ऐं जज उनजे मथां फ़ैसिलो नाफ़िज़ कंदो। हर माण्हू खे इख़्तियार फ़ैसिले करण जो न आहे। वल्लज़ानि यअतियानिहा मिनकुम फ़आज़ूहुमा, ऐं उहे मर्द जेके तव्हां मां कंदा फ़आज़ूहुमा, पोइ उन्हनि खे बि तव्हां ईज़ा ॾियो। यानी इब्तिदाई हुकुम आहे त शुरू में उनखे कुझु तकलीफ़ मार साल ॾींदा, बाद में कानून आयो जेको मूं तव्हांखे ॿुधायो। क़ाज़ी सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैह मुफ़स्सिर आहे, जे लिखियो आहे वल्लज़ानि यअतियानिहा मिनकुम मुराद उहे मर्द आहिनि जेके पाण में जेको आहे सो बेहयाई कनि था। छो वल्लज़ानि मुज़कर आहे, यअतियानिहा सिलो बि मुज़कर आहे, सभु मौसूल सिलो ॿई मुज़कर आहिनि। ॿियनि मुफ़स्सिरनि फरमायो न हिते बि औरतूं मुराद आहिनि, तग़लीबन मुज़कर जो सीगो ज़िक्र कयो वियो आहे। बहरहाल इहा ॻाल्हि पकी ठिकी आहे त जेके मर्द पाण में को कमु बुरो फ़ेल कंदा उहो बि मलून मला ऐं तमामु गंदो फ़ेल आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बे ज़ुल जलाल 7 आसमान खां मथे 7 माण्हुनि जे मथां लानत करे थो। उन्हनि मां 3 दफ़ा हिकिड़े माण्हू जे मथां लानत कंदा, मलऊन मन अमिल अमल क़ौम लूत, मलऊन मन अमिल अमल क़ौम लूत, मलऊन मन अमिल अमल क़ौम लूत। जेको लूत अलैहिस्सलाम जे क़ौम वारो फ़ेल करे थो उनजे मथां लानत आहे, लानत आहे। ॿी हदीस में आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यंज़ुरुल्लाहु इला रजुलिन अता इमरतन फी दुबुरिहा और रजुलन, जेको माण्हू पंहिंजे औरत जे पुठियां वञे या मर्द जे तरफ़ वञे, अल्लाह उनजे तरफ़ पंहिंजे नज़र रहमत ई कोन था फरमाइनि। ॿी हदीस में त अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो फरमायो मन वजदतुमूहु यअमलु अमल क़ौम लूतिन फ़क़्तुल फ़ाइल अव मफ़ूल, फ़क़्तुल फ़ाइल वल मफ़ूल, जेको माण्हू अमल क़ौम लूत करे त उन फ़ाइल ऐं कंदड़ ऐं जेको कराए ॿिन्ही खे मारियो। सहाबा जे दौर में अबू बकर सिद्दीक़ ऐं अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर में फ़ैसिलो आयो त उन्हनि उनखे बाह में साड़ाए छॾियो। बहरहाल सहाबा खां मुख़्तलिफ़ सज़ाऊं साबित आहिनि। उलमा फ़ुक़हा इन जी सज़ा इहा लिखी आहे त या त इन जे मथां दीवार किरायो या कंहिं वॾे पहाड़ ते वठी वञो तव्हां धिको ॾियोनि जो उनजी सज़ा सख़्त में सख़्तु हुजे। बहरहाल इहा सज़ा बि इस्लामी कानून ईंदो। अल्लाह माफ़ फरमाए। अॻे औरत ऐं मर्द जो जेका बेहयाई हूंदी, हाणे उन बेहयाई जे बराबरि सराबरि इहा बेहयाई आहे त मर्द जे तरफ़ वञे थो, जेको तमामु मलून अमल आहे। अल्लाह फरमाए थो फ़इन ताबा वासला, जेकॾहिं मर्द औरत तौबा ताइब थियनि था, वासला सुधरी वञनि था, फ़ारिज़ो नुमा, पोइ उन्हनि जे मथां मुंहुं मोड़े छॾियो, पोइ मलामत न कयो। तौबा ताइब थी विया, उन्हनि जे मथां सज़ा नाफ़िज़ थी वई, पाण तौबा ताइब थी विया, हाणे वेही रोज़ु मलामत कयो बाबा तव्हां अहिड़ा तव्हां ओड़ा, न बाबा हाणे तौबा ताइब थी विया, मला सज़ा अची वई, हाणे अल्लाह बि हिनखे माफ़ फरमाए छॾींदो, तव्हां हाणे मलामत न कयो। इन अल्लाह कान तवाब रहीमा, अल्लाह जी ज़ात तौबा क़बूल करण ऐं रहम करण वारी आहे।